नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे अहमदपुर खां ख़बर ॾींदा हलूं त अहमदपुर लॻ मैसर शाखे 3 हंध तां 10-10 फुटनि जा घारा ॻोठ फतेह अली चांडियो पाणी हेठि आबादगारनि खे लखें रुपयनि जो नुक़सानु। जॾहिं त घारा पवण करे ॻोठ फतेह अली चांडियो पाणी में अचण सां गॾु सवें एकड़नि ते बीठल मुख़्तलिफ़ फसल सब्जियूं खजी केलनि अंबनि जा बाग़ पाणी हेठि अची विया आहिनि, जंहिं करे आबादगारनि खे लखें रुपयनि जो नुक़सानु पइजी वियो आहे। इन ॾस में आबादगारनि ग़ुलाम असगर चांडियो, हाजी सोबान, अजीब अली, विंदर अली चांडियो ऐं ॿियनि सख़्त एहतिजाज कंदे चयो त आपाशे एहलकारनि जी नाअहली करे शाख खे घारो पियो आहे, जंहिं करे असांजो वॾो नुक़सानु थियो। जॾहिं त इतला ॾियण बावजूद बि आपाशे जो अमलो न पहुतो आहे ऐं ॻोठाण पंहिंजी मदद पाण तहत लॻल घारा बंदि कराइनि। हिननि वधीक चयो त आपाशे जे अमले जी नाअहली सब शाखनि खे घारा पवण रोज़ जो मामूल बणियल आहे, जॾहिं त शाख जा कपर पिण मुकमल कमज़ोर थी विया आहिनि। हिननि आला आयुक्तनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।